नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ पेशावर धमाके में शहीद थींदड़नि जे पोइरनि लाइ 20-20 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि लाइ 5-5 लख रुपया ॾियण जो ऐलान कंदे चयो आहे त पेशावर दहशतगर्दी ऐं सिक्योरिटी में गफ़लत जी जांच थियणु घुरिजे। दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करण लाइ मुतहिद थियणो पवंदो। क़ौम ॼाण चाहे थी त दहशतगर्दनि खे तकड़ में केरु वठी आयो। वज़ीर आज़म वधीक चयो त IMF नाणे वारे वज़ीर ऐं उन जी टीम खे घणो टफ टाइम ॾेई रहियो आहे। हुकूमत खे IMF जा समूरा शर्त लाज़मी पूरा करणा पवंदा। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ एपेक्स कमेटी जो इजलास गवर्नर हाउस पेशावर में थियो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीरनि, चइनी सूबनि ऐं गिलगित बल्तिस्तान के वॾे वज़ीर, आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म, सिक्योरिटी फोर्सेस ऐं पुलिस के अख्तियारनि शिरकत कई। इजलास में दहशतगर्दी के खात्मे, CTD ऐं पुलिस की अपग्रेडेशन के कदमनि बाबत ख्यालनि की ॾेवट कई वई। वज़ीर आज़म इजलास में ख़िताब कंदे चयो त 30 जनवरी ते पेशावर में दहशतगर्दी जो ख़तरनाक वाक़ियो पेश आयो, जिते एक दहशतगर्द चेक पोस्ट वटां गुज़रंदे पुलिस लाइन्स में दाख़िल थियो ऐं मस्जिद में वञी पहुतो ऐं आर्मी पब्लिक स्कूल खां पोइ हिकु ॿियो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। हिन वधीक चयो त उन वाक़े खां पोइ पूरी क़ौम ॾुखारी आहे ऐं सुवाल करे थी त कुझु साल अॻु ख़तम कयल दहशतगर्दी खां पोइ हीउ वाक़ियो कीअं पेश आयो ऐं गुज़िरियल कुझु हफ़्तनि ऐं महीननि में सूबे जे ॿियनि इलाइक़नि में कीअं वाक़िया पेश आया आहिनि। शहबाज शरीफ जो चवणु हो त इन वाक़े के हवाले से जेका बेबुनियाद प्रोपेगेंडा कई वई ऐं उहा मुज़म्मत जोगी आहे। हीउ वाक़ियो ऐं उन हवाले से सिक्योरिटी में गिफ़लत की जांच थियणु घुरिजे, पर इहो चवणु त ड्रोन हमलो हो या बिना जवाज़ इल्ज़ामनि जी जेका ॻाल्हि कई वई आहे उहो गैर मुनासिब आहे। पाकिस्तान के एक अजीम सूबे में इस तरह के दूसरे टेररिस्ट अटैक्स हुए। अफसोसनाक बात यह है कि इस वाक़या के नतीजे में जो सोशल मीडिया पर और दूसरे ज़राए से बेजा इल्ज़ाम तराशी और तनकीद का, नाजायज़ तनकीद का जो सिलसिला रवा रखा गया, यकीनन वो काबिल मुज़म्मत है। वज़ीर आज़म जो वधीक चवणु हो त क़ौम हिन वक़्त उहो सोचे रही आहे त दहशतगर्दी जे नासूर ते कीअं ज़ाब्तो आंदो वञे ऐं उन खे पाड़ां कीअं पटियो वञे। इहो वक़्त जी ज़रूरत आहे त समूरी क़यादत ऐं मज़हबी अॻुवान पंहिंजा समूरा इख़्तिलाफ़ विसारे गॾिजी वेहनि, इन जी ज़िम्मेवारी खणनि ऐं उन जो मुक़ाबिलो कनि। माज़ीअ में दहशतगर्दी जो बहादुरी ऐं अज़ीम कुर्बानियुनि सां मुक़ाबिलो कयो वियो, हाणे बि उन जो मुक़ाबिलो कयो वेंदो। वज़ीर आज़म चयो त खेनि हक़ जी ॻाल्हि करणी पवंदी, तनक़ीद बिराए तनक़ीद खां बचणो पवंदो। जेकॾहिं हीउ वाक़ियो ख़ुदा न ख़्वास्ता कंहिं साज़िश जो हिसो हो त वेझे माज़ीअ में पेश ईंदड़ वाक़िया कहिड़ी साज़िश जो हिसो हुआ। हीउ दहशतगर्दी जो वाक़ियो हो ऐं उन खे चीभाटण लाइ खेनि वक़्त ज़ाया करण बिना कदम खणणा पवंदा। तनकीद बराए तनकीद से परहेज करना होगा, हक बात कहनी होगी, जिसकी कोई जिम्मेदारी है उसके बारे में बात करनी होगी। अगर ये वाक़या खुदा न खास्ता कोई साजिश का हिस्सा था तो माजी करीब के जो वाक़यात हुए या पिछले कह लीजिए कि चंद सालों में जो वाक़यात हुए तो वो किसका हिस्सा था। मैं समझता हूं कि देखती आंख और सोचता हुआ दिमाग इस बात पर मुकम्मल तौर पर मुत्तफिक है कि ये एक दहशतगर्दी का वाक़या था और इसको कुचलने के लिए हमें अब बगैर वक्त ज़ाया किए हमें आगे बढ़ना होगा। शहबाज शरीफ चयो त इन क़िस्म जे वाक़ियनि बाद इहो तानो मिले थो त वफ़ाक़ संदन साथ नथो ॾे। क़ौमी मालियाती कमीशन एवार्ड तहत मिलंदड़ अरबें रुपया केॾांहुं विया। पंजाब में CTD फोरेंसिक लैब सेफ सिटी ठाही वई त हिते छो न ठाही वई। हिन वधीक चयो त वसीला फ़राहम करणु वफ़ाक़ जी ज़िम्मेदारी आहे। वसीलनि जे हवाले सां सूरतहाल अवां जे आॾो आहे। IMF जो वफ़द इस्लामाबाद में वेठो आहे ऐं नाणे वारे वज़ीर ऐं उन जी टीम खे घणो टफ टाइम ॾेई रहियो आहे। हिन वक़्तु हू तफ़सीलनि में नथो वञणु घुरे, पर सिर्फ़ एतिरो चवंदो त संदन मुआशी चैलेंज तसवर जे लाइक़ न आहिनि। खेनि क़ौमी मालियाती इदारे जा शर्त पूरा करणा पवंदा। इहो तसवर खां मथां आहे, पर मजबूर आहियूं त खेनि उहे समूरा शर्त लाज़मी पूरा करणा आहिनि। वज़ीर आज़म जो चवणु हो त उन मुआशी ॾुखियाईनि बावजूद बि वफ़ाक़ सूबनि सां गॾु आहे ऐं उन जी हर तरह सां मदद कंदो। CTD खे मज़बूत कंदा। चारई सूबा वफ़ाक़ जो वहदतूं आहिनि, खेनि गॾिजी हलणु घुरिजे। हमारी जिम्मेदारी है वफ़ाक़ की कि सूबों के साथ जिस हद तक भी हम चले वसाइल की, तो वसाइल के हवाले से जो सूरत हाल है वो आपके सामने है कि IMF एज ए स्पीक IMF का डेलीगेशन इस्लामाबाद में बैठा है और वो यकीनन फाइनेंस मिनिस्टर और उनकी टीम को बहुत टफ टाइम दे रहा है
मैं इस वक्त इस मौके के ऊपर तफसील में नहीं जाऊंगा, सिर्फ इस बात पर इत्तफाक करूंगा इस हवाले से कि हमारा जो इस वक्त इकनॉमिक जो चैलेंज है इट इज़ अनइमेजिनेबल, और हमारी जो IMF के साथ जो शराइत हमने अपने पूरी करनी है वो इट्स बियॉन्ड इमेजिनेशन। शहबाज शरीफ सवाल कयो तो सवाल इहो आहे त KP खे ॾिनल 417 अरब रुपया केॾांहुं विया, उन जो एहतसाब थियणु घुरिजे, उन जी ऑडिट थियणु घुरिजे। उहे पैसा सिक्योरिटी जे मद में हुआ, जेकॾहिं उन्हनि पैसनि मां अधु बि उन में ख़र्च कया वञनि हा त सूबे जो अवाम सुकून जी निंड सुम्हे हा, पर ईअं न थियो। वज़ीर आज़म चयो त उन मक़सद लाइ हिन समूरियुनि जमातनि जे अॻुवाननि खे एपेक्स कमेटी जे इजलास ऐं अंगारे ॾींहुं रथियल कुल जमायती कॉन्फ्रेंस लाइ बि दावत ॾिनी आहे त क़ौमी अहमियत जे मामले ते इतफ़ाक़ राय क़ाइमु कयो वञे। उन मौक़े ते वज़ीर आज़म पिशावर धमाके में शहीद थींदड़नि जे पोयनि लाइ 20-20 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि लाइ 5-5 लख रुपया ॾियण जो ऐलान कयो। शहबाज शरीफ वधीक चयो त ख़ैबर पख्तूनख्वा जे कंहिं बि इलाइक़े में दहशतगर्दनि जो कब्ज़ो न आहे, पर पोइ बि सुवाल इहो आहे त उहे हिते कहिड़ी तरह आया, केरु उन्हनि खे हिते वठी आयो, कीअं तकड़ में उन्हनि खे हिसो बणायो वियो। इहो अहिड़ो सुवाल आहे जंहिंजो जवाबु क़ौम ॼाणणु घुरे थी।